सुल्तान अज तो असांजी औताक से कीअं भुलिजी पियो आहीं। मखण मां अॼु बच्चल खे सम्झाइण जे करे हिन औताक ते आयो आहियां। मूंखे को लाचार नाहे जो मां तव्हांजी औताक ते अचां। हा, तोखे त ख़बर आहे बच्चल जे लछणनि जी। मां चवां थो त बच्चल खे सम्झाए छॾ, न त ॾाढो हुनजो बुरो अंजाम थींदो। बुरो। सुल्तान मां बच्चल के समझाइण जी कोशिश कयां पियो, लेकिन हू सम्झे ई नथो। मखण वरी बि मां चवां ई थो त तूं पंहिंजी ॿोलीअ में बच्चल खे सम्झाए छॾ, न त मूंखे सम्झाइण ईंदो आहे। छो त कुझु ॾींहंनि में मुंहिंजी शादी कूंज सां थिए पई। जेकॾहिं बच्चल असांजे रस्ते जी रुकावट थियो त उन ॾींहुं मां बच्चल जे सीने में सिधियूं गोलियूं हणंदुसि, सिधियूं। सुल्तान तव्हां थधा थियो। मां चाचो खेरू बच्चल के समझायूं था, मान समझी वञे। हा मखण सम्झाए छॾियोसि, न त ॾाढो ॾुखियो थींदो। हा ठीकु आहे सुल्तान, तव्हां थोरो सबुर कयो। मां ऐं चाचो समझाए छॾींदासीं बच्चल खे। ना सम्झो त ॿधे छॾींदासीं। हा मखण तव्हां बच्चल खे सम्झाए छॾियो। जेकर न सम्झे थो त पोइ हुनखे घर में ॿधे छॾो। इहो बि अमल तव्हांजे लाइ सुठो आहे त बच्चल घर में ॿधल हुजे।